रोहिड़ी रेलवे पुलिस की कार्रवाई। रेलवे ट्रैक जो मटीरियल चोरी कंदड़ पनू आखिल मां 3 जवाबदार गिरफ्तार। वरी मिकदार में रेलवे ट्रैक जो मटीरियल हथ। गिरफ्तार जवाबदारन खिलाफ रोहिड़ी रेलवे पुलिस थाने ते केस दाखिल। एसएचओ रेलवे नूर मोहम्मद भयो ॿुधायो त दादलो ऐं महेसरो वेझो कार्रवाई करे रेलवे ट्रैक जा नट बुल्ट क्लिप ऐं प्लेटूं चोरी कंदड़ 3 जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। गिरफ्तार जवाबदार रेलवे ट्रैक जा मुख़्तलिफ़ हंधनि तां नट बुल्ट क्लिप ऐं प्लेटां चोरी करे मुख़्तलिफ़ हंधनि ते विकिरो कंदा हुआ। जवाबदार दादलो ऐं महेसरो वेझो रेलवे ट्रैक जा नट बुल्ट क्लिप ऐं प्लेटूं चोरी करे रहिया हुआ, जितां 3 जवाबदारन खे रेलवे मटीरियल समेत गिरफ्तार कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदारन वटां वॾी मिक़दार में रेलवे ट्रैक जा नट बुल्ट क्लिप ऐं प्लेटूं हथ कयूं वियूं आहिनि, जिन मथां रोहिड़ी रेलवे पुलिस थाने ते रेलवे ट्रैक मां नट बुल्ट क्लिप ऐं प्लेटूं चोरी करण जो केस दाखिल कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदारन में मुश्ताक मीर बहर, आशिक सीलरो ऐं अरबाब सीलरो शामिल आहिनि, जिन खां वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची